नाना पाटीकर ऐं तनुश्री दत्ता हिकु भेरो वरी आम्हूं साम्हूं। नाना पाटीकर ॾिनल आहे अदाकारा जे बयान थरथलो मचाए छॾियो। बॉलीवुड इंडस्ट्री खे कई ब्लॉकबस्टर ॾींदड़ सीनियर अदाकारा नाना पाटीकर जो सितारो डिघे अरसे खां गर्दिश में आहे ऐं अदाकारा तनुश्री दत्ता हिकु भेरो वरी मथसि तनक़ीद जा वार कंदे खेसि कूड़ो शख़्स करार ॾेई छॾियो आहे। बॉलीवुड में मी टू मुहिम दौरान अदाकारा तनुश्री दत्ता ऐं नाना पाटीकर ते 2008 ईस्वी में हिकु फिल्म जी शूटिंग दौरान जिनसी हिरासानी जो इल्ज़ाम लगायो हो, जंहिं बाद हिंदी सिनेमा में थरथलो मची वियो हो। जेतोणीकि माज़ी में नाना पाटीकर अहिड़ा इल्ज़ाम सख़्ती सां रद्द कंदो रहियो आहे, पर उन्हनि इल्ज़ामनि संदसि शख़्सियत ऐं साख खे तमामु घणो नुक़सान रसायो आहे। वेझड़ाई में नाना पाटीकर हिकु भेरो वरी पाण मथां मढ़ियल इल्ज़ाम रद्द कंदे चयो त हू ॼाणे पियो त अदाकारा कूड़ ॻाल्हाए रही आहे, पर ख़बर नाहे त हुन ईअं छो कयो। नाना जे बयान खां पोइ तनुश्री दत्ता बि चुप न वेठी ऐं हुन बि चई ॾिनो त नाना पाटीकर हाणे डिॼी रहियो आहे, छो त बॉलीवुड में संदसि हामियुनि जो अंग घटिजी वियो आहे।